अस्सलाम वालेकुम। वो वीडियो असांजो ख़त्म थी वियो, हीअ वीडियो ॿियो भरियूं था। असां दोस्तनि सां गॾु अॼु पार्को खां गुज़ार वञी पिया। हिते रस्ता थोरा बलूचिस्तान जा सिंध जा थोरा मुतासिर थिया आहिनि, हिन जे करे असां कराची वञूं पवंदो। कराची खां बाद में पंहिंजे इलाइक़े ॾाढो करे वञिणो पवंदो। हीअ पाणी आहे जेके रस्तनि ते नहनि जो पाणी आहे, जंहिंमें माशाअल्लाह हिन जी डबल केबल खां गाॾी जेका असांखे कयूं वञे थी। हाँ साईं, मोहम्मद साले साहब। हाँ साहब, बाबा इलाइक़ो तव्हांजो माशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त थधो इलाइक़ो आहे। असांजी सिंध में ॾाढी गर्मी आहे। तव्हांखे हीअ सिर्फ़ु इलाइक़ो पसंदि आहे या सिंध में इलाइक़ी गर्मी पसंदि आहे? हिन टाइम ते असांखे जबल पसंदि आहे, होॾे तव्हां वारो गर्मी पसंदि आहे। हीअ असांजे मोहम्मद साले पार्को जो माशाअल्लाह रेस आहे। हा गरम आहे हिन टाइम ते। असांखे महीनो रहो तव्हां वरी ॿ ॾींहं रहिया। ही त जा माण्हू सखी माण्हू चवनि था त असां वटि महिमान ईंदो आहे त असांजे लाइ बरकत अलाह जी शफ़क़त हूंदी आहे जो असांजे मथां, ऐं असां हिन ॻाल्हि में राज़ी हूंदा आहियूं त असांजे मथां महिमान अचनि ऐं असां हुनजी ख़िदमत कयूं। हीअ बलोचन हिन जी पंहिंजी पुराणी सकाफ़त आहे जेका हीअ हलंदी अचे थी पई केतिरनि क़दीमी सालनि खां। असांजे सिंध में अञा उताकूं बंदि थियूं ऐं हिननि जो बलूचिस्तान में अञा उताकूं आहिनि जेके माण्हू पंहिंजी सकाफ़त खे, पंहिंजे वॾनि जी रस्मनि खे, रीति रस्मनि खे रखंदा अचनि था। हा माशा ज़बरदस्त। आज़ीम भाई, तव्हां छा था चवणु चाहियो? हा, ही अज़ीम भाई आहे, हे पंहिंजो मदरसो आहे उते पार्को में जिथे ॿार पढ़ाईंदो आहे। ऐं माशाअल्लाह हीअ असांजो प्यारो दोस्त साईं मोहम्मद साले जो सासुल साहिब जो भाणेज आहे। ऐं माशाअल्लाह हीअ हाफ़िज़ क़ुरान बि आहे, मौलवी बि आहे। हा, तव्हांजे मदरसे में पढ़ाई कीअं थी हले? सही आहे? सही आहे, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। असांजो मदरसो सुठो थी ज़बरदस्त। तव्हां वीडियो थो भरिजे तव्हांजी ॻाल्हियूं। अलाह ख़ैर ॿुधाई हीअ सभु इलाइक़ो बलूचिस्तान जो। हीअ हिकु वीडियो हिकु निशानी आहे जेको असांखे यादि ईंदो, हिननि जी जेका इज़त एतिराम जेको मोहबत ॾिनी असां हुनखे ॾिसी यादि कंदासीं ऐं फेसबुक ते विचारींदासीं, यूट्यूब ते विचारींदासीं त बलोचन जी ॾिसो केतिरी ख़िदमत ऐं मोहबत आहे।